बलूचिस्तान के इलाके ग्वादर में हथियारबंदन की फायरिंग 7 ॼणा क़तल 1 ज़ख़्मी। अणॼातल हथियारबंदन ने फिश हार्बर वेझो रिहायशी क्वार्टर ते फायरिंग कई। मार्जीवेल ऐं ज़ख़्मी सरबंदर में सैलून ते कम कंदा हुआ। मार्जीवेलन जा लाश ऐं ज़ख़्मी ग्वादर अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवण आहे त मार्जीवेलन जो वास्तो खानीवाल सां ॿुधाए पियो वञे। बलोचिस्तान के घरू वज़ीर मीर ज़िया लांगो पारां वाक़े जो नोटिस। रिपोर्ट तलब चवे थो मासूम मज़दूरनि जो क़तल खुलियल दहशतगर्दी आहे। दहशतगर्दनि खे सख़्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो। नव मई 2023 मुल्की तारीख़ जो कारो तरीन ॾींहुं कराची खां ख़ैबर ताईं फ़ौजी ऐं सिविल मिल्कियतुनि ते हमलनि खे 1 साल गुज़री वियो। जिना हाउस लाहौर, अस्करी टावर, रेडियो स्टेशन पेशावर ऐं GHQ रावलपिंडी जे गेट ते शिरपसंदनि पारां काह शहीदनि जी मुजस्समनि ऐं यादगारनि जी बेहुरमती कई वई। भञ सां गॾु केतिरा ई पुरतशदुद वाक़िया थिया। जिना हाउस में थियल नुक़सान जो काथो 150 करोड़ रुपयनि खां वधीक लॻायो वियो। क़ौम तरफ़ां अॼु रियासती इदारनि सां एके जो इज़हार कयो पियो वञे। सॼे मुल्क में रैलियूं कढी तक़रीबूं मुनक़िद कयूं पियूं वञनि। वफ़ाक़ी काबीना जो ख़ासि इजलास पार्लियामेंट हाउस में थींदो। जिना कन्वेंशन सेंटर में थींदड़ तक़रीब में शहीदनि जा कुटुंब शिरकत कंदा। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त 9 मई ते सियासी तौर मचरियल माण्हुनि मुल्क में कोहराम मचायो। मचरियल हुजूम सरकारी इमारतुनि ऐं फ़ौजी ठिकाननि खे नुक़सान पहुचायो। पुरतशदुद वाक़िअनि सां रुगो पाकिस्तान जे दुश्मननि जा मुफ़ाद पूरा थिया। हमला रियासती रट कानून जी हुक्मरानी ऐं इदारनि खे कमज़ोर करण जी कोशिश हुई। 9 मई साने सबबि मुल्क जी साख मुतासिर थी। 9 मई खे कारे ॾींहं तौरु हमेशह यादि रखियो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त 9 मई खे 1 साल गुज़री वियो, पर क़ौम मुल्क जे ॾोहारियुनि खे नाहे विसारियो। 9 मई रुगो तारीख़ जो हिकु कारो तरीन ॾींहुं न पर सियासत कुर्बान ऐं रियासत ते हमिलो कंदड़ सोचुनि खे धार करण जो ॾींहुं आहे। हिक तरफ़ वतन ते जान कुर्बान कंदड़ क़ौम जा अज़ीम पुट आहिनि, ॿिए तरफ़ नफ़रत जी बाहि में सड़ंदड़ किरदार आहिनि। नव मई जो ॾींहुं बि मुल्की तारीख़ जो हिकु ॿियो कारो ॾींहुं आहे। इंसाफ़ जी घुर्ज आहे त क़ाइद आज़म जे घर ऐं फ़ौजी थाकनि ते हमला कंदड़नि खे कानून खे मुंहुं ॾियणो पवंदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो 9 मई सानहे ते पैगाम चवे थो, सभिनी खे ख़बर आहे त 9 मई जा मुज़म्मत जो वाक़िआ कंहिंखे मछराइण ऐं कंहिंजी मर्ज़ी ते कया विया। MQM पाकिस्तान पारां 9 मई साने जी मुज़म्मत जो ठहराउ आणण जो फ़ैसिलो। MQM पाकिस्तान जो 9 मई साने जी मुज़म्मती ठहराउ सिंध असेंबली जे अॼोके इजलास में आणण जो फ़ैसिलो। ऑपोज़िशन लीडर अली ख़ुर्शीदी इजलास में मुज़म्मती ठहराउ आणण लाइ स्पीकर अवैस कादिर शाह सां राब्तो करे वरितो। ॿई अॻवान असेंबली इजलास खां अॻु मुलाक़ात में गॾियल क़रारदाद आणण लाइ ॻाल्हियूं कंदा। ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पेका एक्ट 2016 में तरमीम जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। पेका एक्ट 2024 तहत डिजिटल राइट्स प्रोटेक्शन एजेंसी क़ाइमु करण जी मंज़ूरी ॾिनी वई। नओं तजवीज़ थियल पेका बिल 2024 काबीना जी मंज़ूरी खां पोइ पार्लियामेंट में पेश थींदो। ज़रियनि जो चवणु आहे त पेका तरमीमी बिल ऐं डिजिटल राइट्स प्रोटेक्शन एजेंसी जी इंचार्ज वज़ारत IT हूंदी। डिजिटल अथॉरिटी डिजिटल हक़नि बाबति मामलनि खे हुकूमत खे मशवरा ॾींदी। अथॉरिटी इंटरनेट जी ज़िम्मेवारियुनि, इस्तेमाल ऐं ज़ाब्तनि ते अमल खे यकीनी बणाईंदी।